सिटी न्यूज़। जरवार में मीडिया हाउसिस में सहाफ़िन के बरतरफ़िन मीडिया ते गैर एलानिया सीनियरशिप लगाइण ऐं 8वीं वेज बोर्ड ते अमल न करण, मीडिया में कम कंदड़ सहाफ़िन की नौकरियों के तहफ़्फ़ुज़ फराहम न करण ऐं पघारूं न ॾियण खिलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सॾ ते जरवार के सहाफ़िन पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौके ते सहाफ़िन अली गौहर गबोल, सिकंदर बोज़ार, अयाज़ अली, खलील गबोल, शफ़क़त अली काज़ी, हिम्मत बोज़ार, अमीर गबोल, के मंगरा, जावेद बोज़ार, वली मोहम्मद बोज़ार ऐं ॿियनि चयो त मीडिया हाउसिस तारीख़ की बदतरीन बहरान में गुज़री रहा आहिनि। इन करे मीडिया के बहरान में कढण लाइ क़ौमी पार्लियामानी कमीशन जोड़ी वञे। हुननि चयो त आज़ादी इज़हार ऐं प्रेस ते लागू गैर एलानिया समूरियूं पाबंदियूं हटायूं वञनि, मीडिया वर्करनि जूं बरतरफ़ियूं पघारुनि मां कटौतियूं बंदि कयूं वञनि। हुननि चयो त 8वीं वेज जे सिफ़ारिशुनि ते अमल कयो वञे ऐं प्रिंट मीडिया लाइ सरकारी इश्तिहार वेज बोर्ड नाफ़िज़ करण सां मशरूत कया वञनि। रिपोर्ट जावेद बोज़ार, सिटी न्यूज़, जरवार।